नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राह इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज सदक़े ऐं खैरात के मुतालिक मुख्तसर गुफ्तगू तव्हां दोस्तन की खिदमत में अर्ज़ कंदुसि ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो एक फ़रमान मुबारक दोस्तन की खिदमत में अर्ज़ कंदुसि त सदक़े ऐं खैरात सां अक्सर माण्हुनि जे ज़हननि में इहा सोच रहंदी आहे त सदक़े ऐं खैरात करण सां माल में घटिताई थिए थी, माल घटिजे थो, माल में कमी थिए थी, दौलत में, पैसे में, ॾोकड़ में। त प्यारा दोस्तों, सदक़ो ऐं खैरात करण सां बज़ाहिर त माल में कमी वाक़ई थींदी आहे, लेकिन हक़ीक़त में बरकत ई बरकत आहे। जीअं नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान मुबारक आहे त सदक़े ॾियण सां माल घटि नाहे थींदो। त प्यारा दोस्तों, असां अक्सर जेके आहियूं सो फ़ुज़ूल सोचनि ऐं फ़ुज़ूल ॻाल्हियुनि जे पुठियां हलंदा आहियूं ऐं उन जी ताबेदारी कंदा आहियूं, जॾहिं त असांजो शरीयत सां या महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जे फ़रमाननि जी तरफ़ को बि ताल्लुक़ ऐं राबितो ऐं ध्यानु या तवजो नाहे हूंदी। इन जे करे असां अक्सर जेको आहे सो दीन इस्लाम खां हटी करे ॿियनि जे चवण ते, अफ़वाहनि ते हली करे पंहिंजो नुक़सानु करे वेंदा आहियूं। सो अल्लाह पाक यकीनन सदक़े ऐं खैरात करण वारे जे माल में बरकतूं विझंदो आहे ऐं उहो यकीनन हमेशह जे लाइ शादो आबाद थी वेंदो आहे। सदक़े ॾियण सां मुसीबतूं, बलाऊं, परेशानियूं ख़तमु थींदियूं आहिनि। अल्लाह पाक असां तव्हांखे पंहिंजी राह में सची दिलि सां, सची नीयत सां खैरात ऐं सदक़ात करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी जे मथां पंहिंजो ख़ासि फ़ज़्ल करम फ़रमाए। प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मुख़्तसिर मालूमात। वरी नई मालूमात में अवां दोस्तनि जी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।